भुगड़ी एसोसिएशन जा सदर साहब अजीज भुगड़ी साहब, स्टेज ते वेठल साथियों दोस्तों, पंडाल में वेठल भावरो जवानों बुजुर्गों, जीएसएम जी रश गुलाम भुगड़ी जी असांजे अख्तर जदोजहद रईस गुलाम अहमद ते ॻाल्हाइण खां अॻु में जेकी अॼु हेसि ताईं गुफ़्तगू थी आहे तंहिंजे बारे में ॿ टे ॻाल्हियूं साफ़ करणु ज़रूरी आहे। पहिरीं ॻाल्हि हीअ आहे, इन खां पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त आऊं ॿियनि मां थोराइतो आहियां भुगड़ी एसोसिएशन जो, जंहिं हीउ इजलास मुनक़द कयो ऐं पाण सभिनी खे मौक़ो ॾिनो त में शरीक थियूं ऐं हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधूं। पर दरअसल इहा हिकिड़े पासे ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ॿिए पासे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त रईस गुलाम अहमद भुगड़ी जहिड़ी शख़्सियत हुई, हुनजो को ॾींहुं मल्हायो वञे तो संदन अज़ीज़ मल्हाइनि। अज़ीज़ त उहो ई पंहिंजे अज़ीज़नि जी इज़त कंदा आहिनि, उनजी यादगिरियूं कंदा आहिनि। थोरा माण्हू गॾु थींदा आहिनि या वधीक माण्हू गॾु थींदा आहिनि। रईस गुलाम भुगड़ी जा अज़ीज़ सॼे सिंध ऐं सॼे पाकिस्तान जा माण्हू आहिनि। वॾनि माण्हुनि जा वारस, मिल्कियतनि जा, घरनि जा, बनियुनि जा, ज़मीननि जा ऐं नसलनि जा जेके हूंदा आहिनि उहे लाज़मी न आहिनि त उन्हनि खे फ़िक्र लाइ जवाबदार हुजनि। हुजूर जी जा जेके वॾा हुआ तंहिं मां केतिरा ॿियनि क़िस्मनि जा माण्हू हुआ। मुंहिंजो बाबा पीर परस्त हो ऐं जंहिं फ़िक्र जो मालिक हो, आउं उनजे सफ़ा ख़िलाफ़ु आहियां। मुंहिंजो औलाद उनजे ख़िलाफ़ु हूंदो। औलाद जो फ़र्ज़ु थोरो ई आहे त पंहिंजे वॾनि जे ख़्यालनि सां मुतफ़िक़ हुजनि। मुमकिन आहे उहे सम्झनि त रईस वरे जा ख़्याल बिल्कुलु ग़लति हुआ, सही न आहिनि। अजायो खां ॿियो सरकार सां ऑफिसर आहिनि बाबा, ज़रूरु ॾिसिजे हवा लॻी जॾहिं लॻो वाह त अहिड़ो पुछ ॾियणु खपे ऐं पंहिंजा जेके ॾिसजनि ताक़त में हुननि जो पासो वठणु खपे। हुनखे हक़ात ईअं सोची, मूंखे ख़बर न आहे त उनजी सोच छा आहे, तव्हांखे ख़बर हूंदी। पर हीउ मामिलो जेको हिन में पाण वेठा आहियूं सो फ़क़ति अज़ाज़त ताईं महदूद रखणु तमामु वॾी ग़लति ॻाल्हि थींदी ऐं इहा इंतिहाई असांजी बदक़िस्मती आहे, असांजी ग़फ़लत आहे जो हिन ॻाल्हि खे असां हेतिरा साल ऐं असांजे रहनुमानि जी आहे जिन रईस गुलाम अहमद जे बारे में एतिरी ॼाण न ॾी ऐं जैली लीडर ठाहे वेठा, कूड़ा लीडर ठाहे वेठा, बोगस लीडर ठाहे वेठा, जन चङा कम वठे करे पोइ इहा ई फुड़ती टिनि क़िस्मनि जा मशहूरु माण्हू थियनि था। हिकिड़ा जेके कतई ग़लति आहिनि ऐं दुश्मन उन्हनि खे माण्हुनि ते मुसलत था कनि प्रोपेगेंडा जे ज़रिए, ॻाल्हियुनि जे ज़रिए, फलाणे जो मठी कोन्हे, फलाणो मुड़ुसु माण्हू हो। अहिड़ा घणा माण्हू आहिनि जेके शुरू खां आख़िर ताईं ख़राबु माण्हू हुआ, आवाम दुश्मन माण्हू हुआ, क़ौम दुश्मन माण्हू हुआ, उन्हनि जी प्रोपेगेंडा करे माण्हुनि खे मुसलत कयो। ॿिया उहे माण्हू हुआ जिन थोरो चङी ॻाल्हि कई, उन चङी ॻाल्हि जे आड़ में बाक़ी समूरी ज़िंदगी क़ौम या मुल्क या वतन या दीन जे ख़िलाफ़ु या इनक़लाब जे ख़िलाफ़ु कमु कंदा रहिया, दुश्मन जा इलाइक़ा रहिया ऐं माण्हू पुठियां उन लाइ गुण ॻाईंदा रहिया ऐं उन्हनि जे मरण खां पोइ प्रोपेगेंडा मशीनरी उन्हनि थोरी देरि जे सुरमनि ऐं सॼी उमिरि जे गदारनि जूं तहरीमूं पढ़ंदा, कलमा पढ़ंदा रहिया। टे क़िस्म जा माण्हू उहे जे उते ई आहिनि जिते अवां छॾियूं। अखियूं अब्दुल लतीफ़ चए माग न बात मोटाइनि, ॿिए दर वाधाइनि त वाझाइनि त कढी कांगनि खे ॾिया। तंहिं जेके माण्हू शुरू खां थोरो ताईं साबित क़दम रहनि था उहे थोरा थींदा आहिनि। हाणे लभ आहे ये दुनिया सॼी हिते साम्राज्य जी प्रोपेगेंडा मशीनरी आहे। असल खां अब ताईं कूड़, तारीख़ कूड़, प्रोपेगेंडा कूड़, ज़मीन कूड़, कूड़ जिते सच ते ग़ालिब आहे उते वञी के माण्हू तरी ॾियनि था। तंहिं करे थियणु हीअ खपे त रईस जे बारे में जीअं चयो वियो त हिकिड़ी यूनिवर्सिटी में रिसर्च अकेडमी हुअणु खपे, बराबरि बिल्कुलु हुअणु खपे, पर पाण सभिनी माण्हू सिंध जे माण्हुनि ते ऐं सिंध ऐं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे समूरनि हक़ परस्त माण्हुनि ते इहो फ़र्ज़ु आहे त अहिड़नि बेबाहा माण्हुनि जे बारे में वधा न कबो। हिकिड़ी आहे मशीनरी वधा जी, अज़ीमो बलंदो ॿारा कूड़ ज़ट छट डटाणी कंहिं माण्हूअ जे शोहरत जो, सची शोहरत जो ॿेड़ी पोड़नी हुजे त हुन जे बारे में हवाई ॻाल्हियूं कजे। फलाणो
यूनाइटेड नेशन जो सदर थियण वारो पोइ थी वियो पर रद्द ॾिनई पर सद करे छॾियऊंसि फलाणे खे फलाणे मुल्क जो बादशाह जे कयो पर कोन थियो अहिड़ा ठणियूं हक़ीक़ी ॻाल्हियूं हक़ीक़ी चियाई जेका आहे उनजी गुम करे छॾियो चुस ॻाल्हियूं सचियूं ॻाल्हियूं वाक़ई ॻाल्हियूं हक़ीक़त ते ॿधल ॻाल्हियूं उहे ई ज़ैब ॾियनि पियूं अहिड़नि माण्हुनि जे बारे में हिकिड़ो अखर घटि करणु बि ग़लति आहे पर उनखां वधीक ख़राबु ॻाल्हि आहे उन्हनि जे बारे में हिकिड़ो वधाए पेश करणु नंबर ॿी ॻाल्हि त अहम ॻाल्हि रुॻो इहा न आहे त रईस जहिड़ा माण्हू छा हुआ छा कयूं उहो ज़मानो माण्हू चई सघे थो अब उन ॾींहंनि में अंग्रेज़ हुआ कम रहा हाणे अंग्रेज़ कमरा किथे माना उहा ॻाल्हि रहिजी वई छुटी उन ज़माने में गवर्नर जनरल फलाणो लापो रसाई जी ॻाल्हि उहे ॻाल्हियूं पुराणियूं रही वयूं हाणे त हर को माण्हू फ्री आहे जीअं वणेसि थी करे हाणे दुनिया नई आहे नई दुनिया जूं नयूं ॻाल्हियूं छा ईअं आहे छा रईस गुलाम मोहम्मद जूं रुॻो लापे ऐं रसाई जूं ॻाल्हियूं या फलाणी तकरीर कई फलाणे हंधि रहियो फलाणे सां गॾु पढ़ियो मूं कोन पढ़ियो आहे मूं कंहिं किताब में कोन पढ़ियो आहे त जिना ऐं रईस गॾु रहंदा हुआ कमरे में या मूंखे ख़बर आहे त मोहम्मद अली जिनाह जे कमरे में जिते रती मोहम्मद अली जिनाह ग़ुलाम मोहम्मद उहे गॾिजी उथंदा हुआ राति जो जिनाह कंहिंखे अकेलो पंहिंजे घर में अचणु कोन ईंदो उते गॾिजी विया ॻाल्हि मूं ॿुधी आहे ॻाल्हि डॉक्यूमेंट जी कान्हे आउं मूंखे त इन करे चवां थो त पाण इंतिहाई अहिड़नि माण्हुनि जे बारे में पाण फ़क़ति उहा ॻाल्हि करियूं जेका तस्दीक थियल हुजे जंहिंमें घटि वधि ॻाल्हि कबी वधा कबो ॻाल्हि जो खानो ख़राबु करणु हुजे त उन में वधा कबी अण तस्दीक थियल वधा उहो न थियणु खपे ख़्यालु सभ खां वॾो ॻाल्हि आहे त आउं जेकॾहिं रईस जो माइट हुजां या अज़ीज़ हुजां या वाक़िफ़ हुजां त उन जी तारीफ़ में हज़ारे जुमिला चई भत करे खाराए हिकिड़ो स्कूल क़ाइमु करे पोइ मूं उहो फ़र्ज़ु अदा करे छॾियो जीअं माइट हुजां या उनजो पोइ लॻ हुजां या उनजो मदाह हुजां अॼोकियुनि हालतुनि में बि मुंहिंजो कमु फ़क़ति इहो आहे त लापे रसाई जे ख़िलाफ़ु हुजां कंहिं अंग्रेज़ मिले त उनजे ख़िलाफ़ु ॿ टे अखर चवां या सभिनी जो दोस्त हो कांग्रेस जो बि दोस्त हो मुस्लिम लीग जो दोस्त हो सभिनी जो दोस्त हो चवंदा आहिनि जेको सभिनी जो दोस्त आहे त कंहिंजो बि दोस्त कोन हूंदो आहे रईस ई हो जंहिंखे का ख़बर कान हुई हुनजो बि दोस्त हो को फ़र्क़ु कोन हो वॾे कम खे दॿियो वेठो दरख़्वास्त ॾिनो ते को हिसाब को किताब कोन हो का चिटी ॻाल्हि कान हुई के हदूं कोन हुयूं के मक़सदु कोन हुआ के चिटा ऐं वाज़े नस्मुल ऐन कोन हुआ सभिनी खे दुआ बाबा ख़ुशि आहे जंग में वॾे ख़ैर आहे ख़ुशि आहे ईअं हो इहे ॻाल्हियूं छुटियूं थियणु खपनि अॼु जे दौर में जेकॾहिं ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ी हुजे हा त हू छा करे तसवर में पाए अॼोके दौर में रईस ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ीअ जे पोइ लॻनि मदाहन ऐं उन सां मोहबत करण वारनि अज़ीज़ सियासी मोहबत फिक्री मोहबत अबू आहे मां चाचू आहे मामू आहे मामू आहे उहो ठीकु आहे उहो बादशाह जो आज़ादु आहे पर जेको इहे दावा करे था हुनजे नक्शे क़दम ते हलणु चाहियां थो त तव्हांजे ख़्याल में अॼु बि के उन्हनि जा फ़र्ज़ आहिनि इहो मालूम करणो पवंदो त थिए छा पियो ऐं अॼु उनजे बारे में असांजो रवैयो कहिड़ो हुअणु खपे मिसाल ॿ टे ॻाल्हियूं क़ौम परस्ती जी ॻाल्हि निकिती कांग्रेस हिकिड़ो क़ौम परस्त ठाहियो फ़र्क़ो उहे मुस्लमान जेके कांग्रेस जा पोइ लॻो आहे जंहिंजो इन ॻाल्हि सां को वास्तो कोन हो त 10 करोड़ मुस्लमाननि खे को हक़ु मिले थो या नथो मिले सही आहे हिकिड़ो मुल्क आहे नारे तकबीर अल्लाह अकबर क़ुर जो आयतूं 15 पढ़ी छॾियूं हिसाब किताब कबो ई न जीअं हाणे हिकिड़ो ॿियो मसइलो आहे जेके सिंध में आहियूं सभु सिंधी आहियूं माना जे सिंधी सवाइ को माण्हू सिंध जा सभु टपड़ खाई वियो सभु सिंधी आहियूं हू
घणा साल अॻे हिकिड़े कोम्पर साहिब खे ख़त लिखियो त डिॼो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं सभु माण्हू हे पिरजूं, हे याजूज माजूज, हे अज़ाब, हे ॿियनि मुल्कनि ते कब्ज़ा कंदड़, जंहिं ॾींहुं तव्हां इन्हनि खे पंहिंजो सिंधी क़बूल कयो त तव्हांखे सिंधी माण्हुनि खे पटेवालीअ जी जाइ न मिलंदी ऐं उन लाइ जवाबदार तव्हीं हूंदा कि पूरा नारा ठाहियो था, बदमाशी करे नारा था ठाहियो। सभु सिंधी आहिनि। मुस्लमाननि खां वधीक सऊदी अरब खां वधीक मुस्लमान दुनिया में केरु आहे? शियनि जे नुक़्ते नज़र खां ईरान जे आयतुल्लाहनि खां वधीक मुस्लमान केरु आहे? पर छा सऊदी अरबिया जा माण्हू हिकिड़े बि गैर सऊदीअ खे गैर सऊदी अरब जो मालिक छॾण लाइ तयारु आहिनि? तव्हांजे माण्हुनि खे रहणु ॾींदा? ईरानी रहणु ॾींदा? तुर्कीअ जा माण्हू सॼे दुनिया जे मुस्लमाननि खे अचणु ॾींदा? हरगज़ न। क़ौमनि जूं मिल्कियतूं महदूद थियनि, घर जे टपड़ वांगुरु, ॿ हिकिड़े ॿनीअ जा, ॿ टे तॾा, हिकिड़ी ॻऊं। तंहिं करे आऊं चवां सभु पलीजा जेके आहिनि से नवाज़ में अचनि, सॼी दुनिया जा माण्हू सभु पलीजा आहिनि। पलियो त घर जो दाणो कोन मिलंदो, सभु सिंधी आहिनि, सभु जींदा घर में कुटुंब कोन मिलंदो। जीअं मूं तमामु घणा साल अॻे लाहौर में चयो हो त जीअं ज़ाती मिल्कियतुनि खे असांजो ISI जो सरबराह हो जनरल साहब हमीद गुल, तो जो सारे पाकिस्तान एक हैं, सारे दुनिया के मुसलमान एक हैं। मुझो साहब जी ज़ाती मिल्कियत है, हिकिड़ो घर जो हिकिड़ो टपड़ आहे दानो आहे, तूं खणणु ॾींदे मूंखे? मुंहिंजी मिल्कियत जो वारिस थो थी, सारी की मिल्कियत एक है। तुंहिंजे घर जे हिकिड़ी भित खे हटाए 2 फुट परे करियां त तव्हां करणु ॾींदव? हिकिड़ो थां ॾींदव, हिकिड़ो रुपयो खणणु ॾींदव? बाक़ी मिल्कियतूं क़ौमुनि जूं जेके आहिनि से लुट जो माल आहिनि, माल गनीमत आहिनि, तव्हांखे जेके वणे कोन को फ़लसफ़ो हलाए उहो खाई वञो। जीअं ज़ाती मिल्कियत थींदी आहे, तीअं क़ौमुनि जी मिल्कियत बि थींदी आहे। हज़ारनि सालनि जी मिल्कियत असांजे लखा माण्हुनि कुर्बानियूं ॾेई उहा मिल्कियत बचाई आहे। ये उहे न वड़नि हा त असीं ठोरी थी गॾनि ते टपड़ विझी हलंदा वरितूं हा, या असांजे दरावड़नि खे गॾनि ते टपड़ विझी रखियऊं, या अलाउद्दीन जे ख़िलाफ़ न विढ़ूं हा, फ़ैरोज़ शाह तग़लक जे ख़िलाफ़ न विढ़ूं हा, सिकंदर ऐं दरा जे फ़ौजनि सां न विढ़ूं हा, अरबनि सां विढ़ाए पहिरीं सदी में उनखे बेदख़ल न करे छॾियूं हा, या अंग्रेज़ खे न कढूं हा, या मुग़लनि खे न कढूं हा, त हिते असीं वेठा आहियूं। तंहिं इहा तइ थियणु खपे त क़ौमुनि जी मिल्कियत उन्हनि जी ई आहे, ॿियनि जी न आहे। जेको पाण खे अंग्रेज़ सॾाए तंहिंखे इंग्लैंड पंहिंजी थामस दरिया ॾेई छॾींदी। कानून ऐं क़ाइदे जी ॻाल्हि आहे, एग्रीमेंट जी ॻाल्हि आहे। विकास एग्रीमेंट करे शइ विकिणी छॾीसीं। जेकॾहिं असां जे माण्हुनि परवानू लिखे ॾेई छॾियो हुजे त इहा सिंध जंहिंखे वणे हिन मुल्क जो नालो पाकिस्तान रखो, पोइ भले असांजा टपड़ खाई वञो, भले असांखे कराचीअ में न अचणु ॾियो, भले शाह लतीफ़ जो फोटो कढी हिकिड़ो गुंडो अची रखी पंहिंजे अॻियां रखी मुल्क जो मालिक थी वञे, असांजे माण्हुनि खे कराची में नौकरी न रखणु ॾे, फ़क़ति शाह लतीफ़ जी सही छॾे। मां सिंधी आहियां, मां सिंधी करे टपड़ सभु खाई वञे, असांखे ग़ुलाम बनाए छॾे, या नालो रखे पाकिस्तान, अंदर चकलो खोले वेही रहे पाकिस्तान, गुंडागर्दी करे वेही, बमबाद करे, जेल बनाए, मुसां दौलते खुदादाद पाकिस्तान। वो थींदो छा? बमबाद। लफ़्ज़नि जूं मानाऊं थियनि थियूं, अखरनि जूं मानाऊं थियनि थियूं, हिसाब किताब थियनि था, फ़ैसिला थियनि था। कौम परस्त मुसलमान हुआ, तारीख़ जो हिकिड़ो वॾो फ्रॉड आहे कौम परस्त मुसलमानी जो। सूरत हाल भुंजियल आहे, हींअर असीं तफ़सील में घणो था वञूं, हिते पाण ॼण अकेला वेठा आहियूं, पाण में कचहरी था करियूं। ऐं सभु का ॻाल्हि रिकॉर्ड ई चवंदो आहियां, रिकॉर्ड पढ़ियो, मूंखां पुछिजो, क़ुरान थो चवे दलील आणियो, फ़हादु बुरहानकुम इन कुंतुम सादिक़ीन, जब सच आयो त दलील आणियो, दलील खां सवाइ ॻाल्हि क़ाबिले क़बूल न आहे। जेको चए हीअं थी वियो, चओ सबूत ॾे, घणी गोल न कर, हीअं थी वियो, हीअं थी वियो,
खाधो थियो कंहिं तो चयो थियो जॾहिं पाकिस्तान ठहियो थे किताब लिखियो आहे मौलाना आज़ाद किताब पढ़ो मूं उनजा हवाला ॾिना आहिनि मुंहिंजो मज़मून पढ़ो उन चयो असां सां धोखो थियो असां सां कौम परस्त मुस्लमान करे असां सां धोखो कयूं खान अब्दुल गफ़ार पछाड़ी जे ॾींहंनि में रोअंदो वियो मौलाना मोहम्मद अली खे माफ़ी वठाए छॾियूं ॾाढ एरगन वटां पाण जेल मां निकिरी आया हिनखे जेल में उछलाए छॾियूं हुनखे चयो माफ़ी वठ हुन मिस्किन माफ़ी वरिती हुनखे ज़लील करे ख़्वार करे दुनिया में कॾहिं हथु कढी भॼी वियो पटेल चयो किताब में लिखी आहे किताब जो नालो आहे सरदार कौम परस्त मुस्लमान का शइ न आहिनि फ़क़ति ज़ैब दास्तान आहिनि पाक हिंदुस्तान में कौम परस्त मुस्लमान फ़क़ति नेहरू आहे हिननि खे बेवकूफ़ बनाए इस्तेमालु कयो ये असांजा हे वॾेरा वेठा आहिनि नुमाइंदा छा वेठा आहिनि हो बि कौम परस्त ईअं हुआ नुमाइंदा जी हे नोम जान जेतिरो वॾो चूंडियल ओतिरो बेवकूफ़ जाहिल मुतलिक गद्दार हिननि छाड़ा असेंबली में पास कयो आहे हिननि कयो आहे चूंडियल नुमाइंदनि बगड़नि कयो आहे मोतबरनि कयो आहे चूंड जे करे हींअर वरी ईंदा मुसीबत ईंदा साम्हूं कहिड़ो ठारा पास कयो मां कराची में सिंधियुनि खे नौकिरी न मिलंदी हिननि सिंधियुनि कयो आहे जो सुभाणे बूथ खणी वञा अॻियां ईंदा इहे साॻिया पास करे आया आहिनि असेंबली में प्राइवेट नौकिरी बि न मिलंदी भई लतीफ़ वारा थिया वेठा आहिनि जेके छा लतीफ़ वारा लॻियो वेठा आहिनि 25 लख एकड़ ज़मीन हिन दौर में खणी विया आहिनि सभी 25 लख एकड़ ज़मीन 25 लख खायो पोइ पंहिंजी भाई असेंबली के मुंतख़ब नुमाइंदे रईस गुलाम भुरगड़ी दौर में छा करे हिननि सां गॾु बीहा हिननि सां दहशतगर्दनि सां गॾु हुजी आहे ऐं ॿोरियूं भरे लाशनि जूं मोकिलींदड़ सां रईस गुलाम मोहम्मद भुरगड़ी गॾु हुजी आहे तव्हां छा था चओ उन्हनि सां गॾु हुजी आहे हुनजो मुखालिफ़ हुजी आहे हिननि जो भाई हुजी आहे भाई बि ख़िलाफ़ थियो आहे हुननि जी पाड़ पची आहे त रईस गुलाम मोहम्मद भुरगड़ीअ जी तारीफ़ करणु काफ़ी न आहे शहर चई छॾणु काफ़ी न आहे भत जी देख खाराइणु काफ़ी न आहे 5 लख रुपया ॾेई हिकिड़ो स्कूल खोले छॾणु काफ़ी न आहे रईस गुलाम मोहम्मद भुरगड़ी नालो आहे हिकिड़े फड़कंदड़ आज़ादीअ जे झंडे जो जंहिं जाहिल थियण बेवकूफ़ खां इनकार कयो हो रईस भुरगड़ी खे जे ॿियनि खे चऊं कौम परस्त न चयो मूंखे न खपे तव्हां ठग आहियो असांखे ठगियो था न जवाबु ॾेई छॾियो रईस गुलाम मोहम्मद भुरगड़ी नालो आहे अक़ल जो फ़हम जो फ़र्क़ु करण जो सम्झण जो बयान करण जो नरकार करण जो विशनदास गहरे में गहरो दोस्तों विशनदास कौम परस्त जॾहिं चई फ्री वियो चई तूं ॿियो आई आउं ॿियो आहियां मुंहिंजो तालुक न आहे कांग्रेस सां तालुकात छॾे ठगी जे रेठी करे रईस हिंदुस्तान जी जो गवर्नर जनरल थियणु चाहे हा त कोन थी आहे इहा अॼु जी ॻाल्हि ख़राबु करणु पर सब जेके फैसला हुआ मोकिलण जो फैसलो हो उनजी डेलीगेशन जो रईस खे मोकिलियो पंजाब गड़बड़ कई तहला नुमाइंदो उॾेई वियो मुस्लिम लीग जे पारां फ़क़ति रईस गुलाम मोहम्मद हो जंहिंजे अचण इंतज़ारु कंदे ऐं उनजे इस्तक़बाल लाइ बंदोबस्तु क़ाइद मोहम्मद अली जिन्ना पाण कंदो हो फ़क़ति हिनखे एज़ाज़ु हासिल हो छो त ही मोघो मटर न हो ही बयां भाई आहियां जेके ईंदा सभु थींदा ईअं हर देगी चमचो न हो रईस वाज़िह हो चिटो हो पधरो हो साफ़ हो किताब लिखणु खपनि वाज़िह करणु खपे तव्हां ऐं असांजो फ़र्ज़ु आहे आऊं अवामी तहरीक तरफ़ां ऐलान थो करियां त हर साल सिंध जे सबूरनि शहरनि ऐं ॻोठनि में रईस गुलाम मोहम्मद भुरगड़ीअ जो 9 तारीख़ वारो अॼोको 3 मार्च जो मल्हायो वेंदो सॼे सिंध जे अंदरि